अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा रईस हाकिम ख़ान ओठे ऐं रईस कमाल ख़ान जो साथ ॾींदो या चालाकीअ सां हिन ॿिन्हिनि खे फासाईंदो? छा मरियम पठाणीअ जी ज़ुल्म न सहंदे इहो ॿुधाईंदी त हा ज़हर मूं ॾिनो आहे, रईस कमाल ख़ान मूंखे नाहे चयो? दोस्तों, ईंदड़ नई एपिसोड में रबन जो छा फ़ैसिलो हूंदो? छा रबन हाकिम ख़ान जहिड़े छिप सां विढ़ी करे कामयाब थी वेंदो या न? दोस्तों, ही सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। इन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। ऐं दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तव्हां ॾिठो त पठाणी मरियम खे वण सां ॿधी वेठी आहे। मरियम ईंदड़ क़िस्त में बि क़ैद थियल हूंदी, ॿधल हूंदी ऐं मरियम पठाणी वटि ओसि ताईं ॿधल हूंदी जेसि ताईं मरियम सचाई न करे त हा पठाणी मूं तोखे ज़हर ॾिनो आहे। ऐं हाणे तव्हां रबन खे ॾिसंदो त रबन घटियुनि में फिरंदो, ॿाहिरि वेंदो, घर ईंदो त बि हिन वटि हथियार हथीको हूंदो। छो त कॾहिं बि हाकिम ख़ान, रईस कमाल ख़ान ऐं ओठे वारा रबन ते हमिलो करे सघनि था। ऐं हाकिम ख़ान खे रईस गफ़ार ख़ान खां ख़ौफ़ बि थिए थो। उन करे ही ओठे ऐं रईस कमाल ख़ान खे मदद ॾियण लाइ हा बि करे थो ऐं ना बि करे थो। छो त हिनखे ख़बर आहे त ओठो ऐं रईस कमाल ख़ान वारा जेके आहिनि इहे ज़ालिम आहिनि, इहे ग़लति आहिनि। ऐं दोस्तों, ईंदड़ क़िस्तनि में तव्हां ॾिसंदा त रईस हाकिम ख़ान सियासत करे, चालाकी करे जेको आहे सो रईस कमाल ख़ान ऐं ओठे वारनि खे फासाईंदो। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसि ताईं माशाअल्लाह दोस्तों, असांजा वीडियोज़ तव्हांखे कीअं था लॻनि इहो असांजे कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॿुधाइजो।